मुझे दिल मदीने में आ। अल्लाह से दुआ तो कहंदा अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़न खे ॿियो न त हिकिड़ो ई दफ़ो अल्लाह ताला सभिनी खे हरमैन शरीफ़नि जी अदब एहतराम सां ज़ियारत नसीब फरमाए। मां हिते आ मुंहिंजे दिल मदीने में आ हो बे अहमद ज़ल्लोई सीने में आ। मां हिते आ मुंहिंजे दिल मदीने में आ। अहिड़ी खुशबू किथे गुल में अहिड़ी खुशबू किथे गुल में जहिड़ी खुशबू नबीअ जे पसीने में आ। जहिड़ी खुशबू नबीअ जे पसीने में आ। मां हिते आ मुंहिंजे दिल मदीने में आ हो बे अहमद ज़ल्लोई सीने में आ। बेसहारो न समझे ज़मानो मुखे मुझे आका जो मस्कन मदीने में आ। मुझे आका जो मस्कन मदीने में आ। मां हिते आ मुझे दिल मदीने में आ। छा मुक़द्दर आसीदी कफ़ारूक जो जिन जो घर रहमतुल जे खज़ीने में आ। केरु मञी केरु न मञी ॾाढो कंहिंसां न कबो। केरु मञी उन जी मर्ज़ी केरु न मञी उन जी मर्ज़ी। पर हीअ ॻाल्हि ज़रूर मञणी पवंदी त सोणो अबू बकर ऐं सोणो उमर उहे मुस्तफ़ा सां गॾु रोज़े में दफ़न थियल पंहिंजो बि चवंदो पराव बि चवंदो। छो त छा त ॿुधायो त किथे उन्हनि जो क़ब्रूं क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जी कराची में क़बर कलंदर शाहबाद जी सेवण में क़बर भेटाई जी हाला जे परियों भिट में क़बर कंहिंजी क़बर किथे कंहिंजी क़बर किथे। जॾहिं पुछा कबी त सोणे अबू बकर ऐं सोणे उमर जी क़ब्रूं किथे आहिनि पंहिंजो बि चवंदो पराव बि चवंदो त मुस्तफ़ा सां रोज़े अतहर पंहिंजो चवंदो त महबूब जा प्यारा हाथ तॾहिं पाण सां गॾु सुम्हारियो अथई। उहो जेको दुश्मनी रखंदो आहे साहबा सां उहो चवंदो त साईं लाइक़ु कोन हा पर ॾाढा मुड़ुस ॾाढा मुड़ुस तंगवानी वारनि खां अधकोट वारनि खां फुल वारनि खां ॾाढा मुड़ुस थी सघनि था। पर सोणे अली साईं को केरु ॾाढो आहे जंहिं लाइ तव्हां पाण चवंदा आहियो त हज़रत अली साईं शेरे ख़ुदा बि हुजे ऐं वरी खिलाफ़त बि खसे वञनि बाग फदक बि खसे वञनि खिलाफ़त बि वई बाग फदक बि वियो वरी रोज़े अतर में बि ज़ोरी दफ़न करे छॾियऊं पाण खे। तोखो असां को ॾाढा पर हैदर करार को ॾाढो कोन चइबो त राज़ी हो तॾहिं पंहिंजे हथनि सां सोणे अबू बकर उमर साईं खे दफ़न कयो आहे। सोणे अली साईं पाण दफ़न कराया आहिनि रोज़े अतर में। पोइ तूं न मञ त तुंहिंजी मर्ज़ी असां ॾाढा ई सभु कोन मञींदासीं। भई ॻाल्हि इहा मञण जी आहे त सोणो अबू बकर सोणो उमर सोणे अली साईं जे हूंदे रोज़े अतर में दफ़न थिया ताऊं असां कोन हुआसीं। सोणो अली साईं मौजूद हो हज़रत इमाम हसन हुसैन साईं मौजूद आहे जिन जे मौजूदगीअ में रोज़े अतर में दफ़न थियल या त चओ त सोणो अली उल मुर्तज़ा शेरे ख़ुदा नाहे को चओ त शेर हुया त अबू बकर हुयो शेर हुयो त उमर साईं हुयो तॾहिं ज़ोरी मरण खां पोइ पाण खे दफ़न कराए छॾियो। हज़रत अली साईं शेरे ख़ुदा न चओ अल्लाह तोखे सम्झ अता फरमाए। हज़रत अली खे शेरे ख़ुदा भल चओ पर इहा ॻाल्हि मञणी पवंदी त अली साईं राज़ी हो नाराज़ चवंदे त सुवाल हज़रत अली साईं ॾे ॾींदो त पोइ सोणा अली तुंहिंजे हूंदे कीअं दफ़न थिया तूं असां कुझु नथा करे सघूं। सोणो अली साईं घणो कुझु करे सघे पियो। हुसैन साईं करबला जे मैदान में सभु कुझु ॿार पंहिंजा बच्चा कुर्बान कया पर यज़ीद ते हथ ते बैत न कयईं। भला ईअं करे हा सोणो अली साईं पाण खे करे हा त बाबा मां इन जाते दफ़न करणु न ॾींदुसि छो त हे मुंहिंजा सॼण न आहिनि ईअं करे हा न कयईं। चइबो त उहो राज़ी हो तुंहिंजे दिमाग़ में ख़लश आहे। अलाह दुआ थो कयां अलाह ताला तोखे मरण खां अॻु सम्झ अता फरमाए। चई छा मुक़द्दर आसीदी कफ़ारूक जो
जिन जो घर रहमतुन जे खज़ीने में आ, जिन जो घर रहमतुन जे खज़ीने में आ, मां हिते आ मुंहिंजी दिल मदीने में आ, हुबे अहमद ज़लवी सीने में आ, उस्मान अली बई जाटा नबी, आले मुस्तफा तिन दे तखीमे में आ, मां हिते आ मुंहिंजी दिल मदीने में आ।